खिपरो जे अछड़े थर में बरसात खां पोइ हर तरफ़ सावक ई सावक थी वई है। बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वियो है। सियाहिन जी आमद जो सिलसिलो जारी है। बरसात खां पोइ इलाइके में खूबसूरत मंज़र ॾिसण जहिड़ा। बरसात जे वसकारे खां पोइ खिपरो ऐं भरपासे जे सियाहिन जे अचण जी आमद ऐं इन बरसात जे मौसम में इंजॉय करे रहिया आहिनि। इन मौके ते सियाहिन जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण हो त बरसात में वसी खुशी करिए। एक धूपड़ो है अन एक बे थला है अन एक बे भितड़ी है ए लाडू है। बेहतरीन असां परते वञूं था, मरी वञूं था, परते सवाद कालाव हिते वञूं था, असां पाण हिते अचूं, असां पंहिंजी सिंधारी शइ खे ॾिसूं। इंशाल्लाह हिते जेको हर शइ आहे पाण वटि जेको त कुझु सही सिस्टम थी वञे हिते थोरो घणो, त इंशाल्लाह हिते जेको आहे माण्हू सभु घुमण जे लाइ ईंदा। ऐं हरियाली थी हर पासे ऐं बाक़ी हिते पंहिंजो रेस्ट हाउस हुजणु घुरिजनि ऐं कुझु तफ़रीह लाइ पार्क वग़ैरह कुझु कुर्सियूं वग़ैरह हुजणु खपनि जीअं माण्हू शहर जा माण्हू घुमण अचंदा आहिनि उन्हनि खे रिलीफ। अछड़े थर जे माण्हुनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त अछड़े थर में पिकनिक पॉइंट ॾिनी वञे जीअं सियाहिन खे हिते वेहण ऐं पीअण जे पाणी जी सहूलियत मिली सघे। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।